सिलसिला के आगाह कंदा हलूं। कराची में 8 मुहर्रम हराम जो मरकज़ी जुलूस 2:30 वॻे बरामद थींदो। जुलूस में सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। जुलूस जी हिफ़ाज़त लाइ सिंध पुलिस, सिंध रेंजर्स ऐं ॻुझनि इदारनि जा अहलकार मुक़रर कया विया आहिनि। जुलूस पंहिंजे रिवायती रस्तनि तां थींदो। शाम जो हुसैन या ईरान या इमाम बारगाह खारादर ते नहर थींदो। फिर भी रवां के आगाह कंदा हलूं। कराची में 8 मुहर्रम हराम जो मरकज़ी जुलूस 2:30 वॻे बरामद थींदो। जुलूस में सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। जुलूस जी हिफ़ाज़त लाइ सिंध पुलिस, सिंध रेंजर्स ऐं ॻुझनि इदारनि जा अहलकार मुक़रर कया विया आहिनि। जॾहिं त जुलूस पंहिंजे रिवायती रस्तनि तां थींदो। शाम जो हुसैन या ईरान या इमाम बारगाह खारादर ते नहर थींदो। कराची में 8 मुहर्रम हराम जो मरकज़ी जुलूस 2:30 वॻे बरामद थींदो। जुलूस में सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। जुलूस जी हिफ़ाज़त लाइ सिंध पुलिस, सिंध रेंजर्स ऐं ॻुझनि इदारनि जा अहलकार मुक़रर कया विया आहिनि। आगाह कंदा हलूं। कराची में 8 मुहर्रम हराम जो मरकज़ी जुलूस 2:30 वॻे बरामद थींदो। जुलूस में सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ नासिन मरकज़ी जुलूस बरामद थींदो। इंतहाई सख़्त सिक्योरिटी इंतज़ाम कया विया आहिनि। जुलूस जी हिफ़ाज़त लाइ सिंध पुलिस, सिंध रेंजर्स ऐं ॻुझनि इदारनि जा अहलकार मुक़रर कया विया आहिनि। कराची में 8 मुहर्रम हराम जो मरकज़ी जुलूस 2:30 वॻे बरामद थींदो। जुलूस में सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण जे लाइ नासिन जुलूस 2:30 वॻे बरामद थींदो।